नोश़रोफिरोज मच्छी मार्केट जे रहिवासी फरहान कोखर प्रेस ڪانفرنس कंदे चयो आहे त मुंहिंजी भेण फौजिया जे अगवा जी FIR 2026 3 जून ते दाख़िल थियल आहे, जंहिं मूजिबि इमदाद अली सोलंकी अगवा करे वियो हो, पर मुंहिंजी भेण जी अॼु ॾींहं ताईं का बि ख़बर न पइजी सघी आहे त हू कहिड़े हाल में आहे। वधीक हुन चयो त SHO नोश़रोफिरोज इमदाद अली सोलंकी जे धुर बणियल आहे। वधीक हुन चयो त मुंहिंजी भेण सां गॾु उनजो नंढिड़ो 6 सालनि जो नंढिड़ो पुटु ज़ुल्फ़कार हैदर पिणु गॾु आहे, जेको माज़ूर आहे। असांखे शक आहे त ॿिन्ही खे किथे मारियो न वियो हुजे। हुन चयो त वरी असांजे मथां बि FIRs कटाई वियूं आहिनि, असां सां इंसाफ़ कयो वञे। फरहान वधीक चयो त मुंहिंजी भेणीअ ज़ुबैर खे हथ सां मारियो वियो आहे, उनखे खाधे पीते जी शइ में कुझु मिलाए हैदराबाद अस्पताल में मारियो वियो आहे, उनजी जांच कराई वञे। वधीक हुन चयो त हिन मामले में हाजी दोस्त मोहम्मद सोलंकी, कारो मल्ला उर्फ़ मोहसिन शामिल आहिनि, जिते निकाह ख़्वाह हाफ़िज़ शाह मोहम्मद ऐं औद कमिश्नर अफ़ज़ल जट जा ठप्पा लॻल आहिनि। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।